कराची एयरपोर्ट ते हमलो करे मुल्क जूं पहाड़ूं धोड़ींदड़ दहशतगर्द आख़िरकार गिरफ़्तार थी विया। उज़्बेक दहशतगर्दन खे कराची में किथे पनाह ॾिनी वई, खेनि हथियार ऐं गाॾियूं कंहिं फ़राहम कयूं, उहो ॿुधाईंदा CID पुलिस जा ऑफिसर। गिरफ़्तार दहशतगर्दन शहर में कहिड़ा कहिड़ा दहशतगर्दी जा वाक़िआ कराया ऐं किथे रूपोश रहिया। दहशतगर्दन किरोड़े रुपया कराची मां कीअं गॾु कया ऐं किथे मोकिलिया। दहशतगर्दन किथां तरबियत हासिल कई, उहो सभु ॿुधाईंदासूं प्रोग्राम ॾोहारी केर में। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ॾोहारी केर में आऊं आहियां जो मेज़बान मुश्ताक सरकी। नाज़रीन, हिन प्रोग्राम में असां मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि ॾोहनि जी ॻाल्हि कंदा आहियूं, कोशिशि कंदा आहियूं त प्रोग्राम वसीले नंढे तोड़े वॾे ॾोह खे एक्सपोज़ कजे, उन जा जेके ॾोहारी आहिनि उन जा फुटप्रिंट्स हिन प्रोग्राम वसीले ॻोल्हजनि त उन्हनि में केरु सिधी अणसिधी तरह मुलविस आहिनि। कराची में सिक्योरिटी इंतिहाई हाई अलर्ट आहे ऐं 8 जून 2014 उहो बदकिस्मत ॾींहुं हुयो मुल्क लाइ जॾहिं मुल्क जी आलमी तौर ते तमामु घणी बदनामी थी, छाकाणि त पाबंदी मढ़ियल जिहादी तंज़ीमनि पारां उन ॾींहं ते कराची इंटरनेशनल एयरपोर्ट ते जेको आहे हमलो कयो वियो ऐं तक़रीबन 7 कलाकनि ताईं एयरपोर्ट जे एरिया खे मुकमल तौर ते यरगमाल बणाए फायरिंग जी ॾे वठि कई वई, जंहिंमें ASF पुलिस ऐं रेंजर जा जेके जवान शहादतूं माणियूं उन्हनि। इन खां अलावा जेके 10 दहशतगर्द हुआ, ट्रेंड ऐं स्किल्ड दहशतगर्द, उहे बि पुलिस ऐं रेंजर्स तोड़े ASF जे हिकमत अमली तौरु जेका ऑपरेशन हलंदड़ हुई उन में उहे मारिजी विया। एतिरे अरसे खां वठी जेको आहे मुख़्तलिफ़ जेके कानून लागू कंदड़ इदारा आहिनि, उन खां अलावा पुलिस ऐं रेंजर्स आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाबंदी मढ़ियल जेके बि जिहादी तंज़ीमूं आहिनि, ख़ासि तौर ते अलक़ाइदा ऐं तहरीक तालिबान पाकिस्तान समेत जेके बि पैरेलल ग्रुप्स आहिनि, उन्हनि पुठियां पुलिस ॾींहुं राति जेको आहे महिनत करे पई त कंहिं बि तरीक़े सां उहे दहशतगर्द जेके एयरपोर्ट हमले में मुलविस आहिनि गिरफ़्तार थियनि। आख़िरकार CID जेको आहे काल्ह राति हिकु कामयाबु कार्रवाई कई आहे, जंहिंमें मास्टर माइंड ऐं मुख्य जेके जवाबदार आहिनि एयरपोर्ट हमले जा उहे गिरफ़्तार थिया आहिनि। हिन वक़्तु असां उन इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन पंहिंजे प्रोग्राम में। सभ खां पहिरियां असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त जेका CID कार्रवाई कई आहे ऐं जेके दहशतगर्द गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि वटां जेको हथियार जदीद हथायो आहे उहो हीउ हथियार आहे, जंहिंमें ही रिपीटर्स आहिनि ऐं उन खां अलावा वॾे अंग में हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा जदीद हथियार आहिनि जेके इस्तेमालु त न थिया पर कंहिं ॿी दहशतगर्द कार्रवाई में इहे हथियार इस्तेमालु थियणा हुया। 4 मुख्य जवाबदारनि में गिरफ़्तार थिया आहिनि, जिन एयरपोर्ट हमले में मुलविस जवाबदारनि खे पनाह ॾिनी ऐं पनाह उहा एयरपोर्ट जे बिल्कुलु साम्हूं वारे इलाइक़े यानी शाह फैसल कॉलोनी में हिकु घर में पनाह ॾिनी वई, उते इहा रेकी थी, उते इन्हनि सॼी प्लानिंग कई, उन खां पोइ उहो उन्हनि हमलो कयो। पुलिस ख़ासि तौर ते CID जी ॻाल्हि कजे त काफ़ी अरसे खां पेरा खणे पई त जेके बि हिन में मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कजे। आख़िरकार हिननि जे मुख़बर ख़ासि जी मदद सां उहे गिरफ़्तारियूं अमल में आयूं। हीउ ॾिसो जदीद जेको आहे सफिस्टिकेटेड जेके हथियार आहिनि उहे CID हिन मुक़ाबले में हथु कया आहिनि ऐं 4 जेके दहशतगर्द आहिनि उन्हनि खे हिननि हथियारनि समेत गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं हीअ जदीद मशीनूं आहिनि, क्लाशनकोफ आहे ऐं हीअ बकौल CID जे ऑफिसरनि जे त तमामु ॿी ख़तरनाक कार्रवाई में हीअ हथियार इस्तेमालु थियणो आहे, पर जीअं हिननि खे इतलाउ मिलियो त उहे जेको आहे हथियार इस्तेमालु थियण खां अॻु ई CID पुलिस झले वरिता आहिनि। हीअ शॉट गन आहे ऐं जेको आहे हिनखे बेबी क्लाशन तौरु बि जेको आहे सुञातो वञे थो ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हथियार आहिनि जेके इस्तेमालु थियणा हुया, छाकाणि त मुहर्रमुल हराम जो महीनो आहे ऐं कराची में आशूर जे ॾियारे आहे, ख़ासि तौर ते 9 ॾींहं जो जेको जलूस हुजे थो, थी सघे थो हीअ जिहादी तंज़ीमूं उन जी तयारी करे रहियूं हुजनि। इन बाबति वधीक ॻाल्हि ॿोल कबी CID जे आला अमलदार सां, पर हिते तव्हांखे ॿुधाइण जो ज़रूरी आहे त हीउ जेको ग्रुप आहे इहो तमामु ख़तरनाक ग्रुप आहे जेको गिरफ़्तार थियो आहे ऐं उन बाबति ॿुधाए पियो त इहे इंतिहाई स्किल्ड दहशतगर्द आहिनि ऐं उहे वॾियूं कार्रवायूं कंदा रहिया आहिनि ऐं जेके बि शहर में आपघाती हमला थिया आहिनि या टाइम डिवाइस ब्लास्ट थिया आहिनि उन्हनि में इहो ग्रुप जेको आहे सिधी तरह मुलविस आहे। हिन वक़्तु हीउ दस्ती बम आहे जेको अवां ॾिसो पिया त हीउ उहे मोतमार हथियार आहिनि जेके दहशतगर्दनि पारां गॾु कया विया कंहिं वॾी कार्रवाई जे लाइ, उनखे फौरी जेको आहे
फौरी तौर ते CID जे अमले जेको आहे नाकाम बणायो। हीउ ॾिसो मोतमार हथियार आहिनि, जेकॾहिं इस्तेमालु थियनि हा त केतिरियूं इंसानी जानियूं ज़ाया थियनि हा। हिन ग्रुप जेको दहशतगर्द ग्रुप पकड़ियो वियो आहे, इन बाबति हिकिड़ी अहम ऐं छिरकाईंदड़ ॻाल्हि इहा बि आहे त इहे पुलिस जूं वर्दियूं बि इस्तेमालु कंदा रहिया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके बि हिननि कार्रवाइयूं कयूं आहिनि उन में ॾिसो हीउ स्पेशल कमांडोज़ जूं कैप्स आहिनि जेके हिननि यूज़ कयूं आहिनि ऐं हीअ जेको आहे बुलेट प्रूफ जैकेट्स आहिनि ऐं ॿियूं जेके आहिनि हथियार यानी गोलियूं रखण वारियूं जैकेट्स आहिनि, हीअ जेके आहिनि उन्हनि इस्तेमालु कयूं आहिनि। वरी बि जेको आहे इस्तेमालु थियणियूं हीअ गोलियूं आहिनि जेके ॾिसो पिया त इहा गोली आहे स्टील जी गोली जेका बख्तरबंद खे बि चीरे थी। हिन जो इस्तेमालु माज़ी में बि थींदो रहियो आहे। हिन वक़्तु बि हुननि जी वॾी तयारी हुई त हिननि हथियारनि खे गोलियुनि खे इस्तेमालु कजे ऐं इन बाबति जेको आहे अञा ताईं केतिरियूं शयूं साम्हूं आयूं आहिनि। हीअ गोलियूं जेके आहिनि स्नेपर्स जूं गोलियूं आहिनि, इहे हिन जी मार बि तमामु घणी आहे ऐं हिन जे हिकु गोली जे हिट थियण सां माण्हू जो बचणु इंतिहाई मुश्किल हुजे थो। हीअ मौतमार ऐं तमामु ख़तरनाक गोलियूं हथियार आहिनि। हीअ जेका गोली पई ॿुधाई वञे इन बाबति इहो ॿुधायो आहे त हीअ बम प्रूफ जेका गाॾी हुजे थी उनखे चीरे अंदरि जेको हदफ़ हासिलु करे सघिजे थी। हीअ उहे हथियार आहिनि जेके प्रोहिबिटेड हथियार ऐं गोलियूं आहिनि, उहे हिते दहशतगर्दनि वटां हथ आयूं आहिनि। हीअ कारतूस आहे जेके रिपीटर में यूज़ थियनि था ऐं हीअ 9mm तोड़े TT पिस्टल जेके गोलियूं आहिनि उहे बि वॾे अंग में हथियार आहिनि। हज़ारे गोलियूं हथ कयूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इस्तेमालु थियणियूं हुयूं। हीअ गोलियूं आहिनि ॾिसो पिया त जदीद हथियारनि लाइ हीअ गोलियूं इस्तेमालु थियणियूं हुयूं ऐं उन इस्तेमालु खां अॻु ई जेको आहे CID कामयाबु कार्रवाई करे इन समूरे हथियारनि खे कब्ज़े में आंदो आहे। इन खां अलावा जेके दहशतगर्द गिरफ़्तार थिया आहिनि उन्हनि खां पुछा ॻाछा जारी आहे हिन अॼोके ख़ुसूसी प्रोग्राम में, छाकाणि त सिक्योरिटी तमामु घणी सख़्तु आहे। मुहर्रम जो महीनो हलंदड़ आहे ऐं उन में जेकॾहिं इहे शयूं इस्तेमालु थियनि हा ख़ुदा न ख़ास्ता त वॾे पैमाने ते इंसानी जानुनि जो ज़िया थिया, पर उन खां अॻु CID तमामु एक्टिवली जेको आहे इहा कार्रवाई कई आहे ऐं मुख़बर ख़ासि जी इतलाह ते इहो दहशतगर्द जो मनसूबो नाकाम बणायो वियो आहे। ॻाल्हि ॿोल हले पई सभ खां वॾे दहशतगर्द जे गिरफ़्तारी जी, जंहिंमें CID हिकिड़ो तमामु एक्टिवली रोल प्ले करे शहर खे वॾे ख़तरे खां बचायो आहे। इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं हिन प्रोग्राम में SSP CID साकिब इस्माइल मेमन साहिब सां, जंहिं वटि DIG CID जी बि चार्ज आहे। उन्हनि जे पंहिंजे इंटेलिजेंस नेटवर्क ते इहा सॼी कार्रवाई थी आहे ऐं जेको शहर हिन वक़्तु खूनी ख़तरे खां बची वियो आहे उन में CID जो रोल प्ले थियो आहे। साईं छा चवंदा हिन वॾे दहशतगर्द ग्रुप बाबति? बेसिकली अदा हे जेको नेटवर्क आहे हे उहे माण्हू आहिनि जिन जेको कराची एयरपोर्ट ते हमिलो थियो हुयो उन में जेके दहशतगर्द हुया उन्हनि जा हिते वारा जेके लिंक्स हुया जेके उन्हनि खे हिते फैसिलिटेट कनि पिया, उन्हनि खे माना एडम अरेंजमेंट्स उन्हनि जे लाइ कया, उन्हनि खे फैसिलिटेट कयो, उन्हनि माण्हुनि जो हे नेटवर्क आहे ऐं उहे सभु माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि। ऐं उन सां इहो आहे त ॿीहर इन क़िस्म जे कंहिं दहशतगर्दी जो जेको आहे सो फ़िलहालु ख़तरो शायदि टरी वियो आहे, जो त उन्हनि माण्हुनि खे हिते जेके फैसिलिटीज़ ॾियण वारा माण्हू हुया उहे सॼा गिरफ़्तार थी विया आहिनि। असीं एॾी वॾी कार्रवाई आहे, आलमी सतह ते एयरपोर्ट जे हमले सबबु मुल्क खे बदनामी नसीब थी। छा चवंदा हिननि जा अज़म कहिड़ा हुया, हिननि जा रूट्स अञा ताईं मज़बूत आहिनि, हाणे स्पाइनल ब्रेक कयो था? बेसिकली ॾिसो हिननि जा जेको मक़ासिद आहिनि उहे त शुरू खां जेको आहे सो माना मुल्क जी जेके वाइटल इंस्टॉलेशंस आहिनि या जेके लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ आहिनि उन्हनि खे टारगेट करणु त जीअं स्टेट जी रिट जेका आहे उहा कमज़ोर थिए ऐं जेके रेगुलरली कार्रवायूं कराची पुलिस या CID करे थी पई उन सां उन्हनि जी जेको आहे सो काफ़ी हद ताईं जेको आहे सो स्ट्रेंथ जेको आहे सो उहो कमज़ोर थी वई आहे। अच्छा, हीअ जेको हथियार तव्हां हथ कयो आहे जदीद हथियार आहिनि, हिननि जी कहिड़ी मनसूबाबंदी? मुहर्रम हराम जो महीनो बि हलंदो आहे, का अहिड़ो छा थ्रिलिंग आयो असां उहो छो त हे हाणे गिरफ़्तार थिया आहिनि राति ऐं अञा उन्हनि जी इंटेरोगेशन थींदी, उनजे फर्दर छा प्लान हुयो उनजे बारे में त फर्दर इंटेरोगेशन में ख़बर पवंदी। असीं अलक़ाइदा TTP समेत जेके पैरल एसोसिएशन उन्हनि जूं ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि जी त हिकिड़ी अॻे ई तव्हांजो हेड बणियल आहिनि। दाइश नाले हिकिड़ी नई एग्ज़िस्टेंस असां ते शो थी आहे, जेके बि सुपर इलाइक़ा आहिनि चॉकिंग थी आहे, हिननि जी का एफिलिएशन को ग्रुप उन्हनि सां कमु करे पियो? न, हिननि जी उन्हनि सां का एफिलिएशन अञा ताईं जेका इंटेरोगेशन थी आहे उन में साबित न आहे थी। अच्छा, हिन गिरफ़्तार थियण में जेको मोस्ट क्रिमिनल आहे, मोस्ट वांटेड जंहिंजो को CRO बि हुजे, उन बाबति छा आहिनि, छा चवनि?
ही 4 माण्हू आहिनि जंहिंजा नाला असां तव्हां सां शेयर कया आहिनि ऐं उन्हनि जो रिकॉर्ड बि आहे ऐं उन मां जीअं ॿुधायो तव्हांखे पहिरीं त हिकु माण्हू त जेल बि 8 साल कटे आयो आहे या इन खां अलावा मुख़्तलिफ़ उन्हनि जा रिकॉर्ड्स आहिनि ऐं उहे सभु कंहिं न कंहिं जेको आहे सो वक़्त ते जेलनि में रहिया आहिनि ऐं कलदम तंज़ीमनि सां ॻंढियल उन्हनि जा राॻापो रहियो आहे। अच्छा, छा था सम्झो एॾी वॾी कामयाबी खां पोइ जेका अनरेस्ट आहे, हिकिड़ो ख़ौफ़ ऐं पैनिक छायल आहे मोरमला में, सम्झो था त टेम्परेरी रिलीफ पहुतो हूंदो? यकीनन ॾिसो ही कार्रवायूं जेके आहिनि न उहे केतिरियूं जेके आईंदा थियण वारियूं अहिड़ियूं मज़मूम कार्रवायूं हूंदियूं आहिनि उन्हनि खे रोकींदियूं आहिनि। हाणे उहो केतिरे हद ताईं कामयाबु वञे थो, ज़ाहिर आहे कराची पुलिस बि कमु करे थी पई, CID बि करे थी पई, ॿियूं बि लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ करनि थियूं पियूं, त यकीनन उन सां फ़र्क़ु पवंदो। अच्छा, लास्ट क्वेश्चन, हिननि जी गिरफ़्तारी खां पोइ जेके बचियल हिननि जा माण्हू आहिनि उन्हनि लाइ के कार्रवाई थींदियूं? हा, यकीनन उहे ही अञा फर्दर पंहिंजे इंटरोगेशन्स में ॿुधाईंदा हिननि जा जेके ॿिया फर्दर लिंक्स आहिनि उन्हनि जे बारे में ऐं उनखां पोइ उन्हनि ते बि कार्रवाई थींदी इंशाअल्लाह। थैंक यू। नाज़रीन, मां ॻाल्हि ॿोल ॿुधी SSP CID साकिब इस्माइल मेमन साहब जी, जीअं इहो ॿुधायो त हिननि जी गिरफ़्तारी तमामु वॾे इंटेलिजेंस नेटवर्क जे हिकु इंटेलिजेंस शेयरिंग खां पोइ थी आहे, छाकाणि त ही हाई प्रोफाइल केस आहे कराची एयरपोर्ट ऐं उन में जेको हमिलो थियो उन मुल्की साख खे आलमी सतह ते तमामु घणो नुक़सानु पहुचायो, जेको पुलिस लाइ तमामु घणो चैलेंज हो हिन खे गिरफ़्तार करणु। ही उहे 4 माण्हू आहिनि जिन सॼी हिकमत अमली तइ कई, प्लानिंग कई, मनसूबाबंदी कई ऐं जेको फैसिलिटेट कयो, जेके 10 दहशतगर्द उज़्बेक मारिजी विया उन्हनि खे हिननि रहायो ऐं हिननि जी गिरफ़्तारी तमामु वॾो जेको आहे कारनामो आहे ऐं CID पुरुमीद आहे त हिननि खां वधीक इंकशाफ साम्हूं ईंदा। नाज़रीन, हिन प्रोग्राम में वधीक ॻाल्हि ॿोल बि हलंदी ऐं वधीक जेके कोशिशि कबी त शयूं आहिनि उहे तव्हां ताईं पहुचाए सघजनि, छाकाणि त हर शहरी पाण खे ग़ैर महफ़ूज़ महसूसु करे थो, छाकाणि त हर ॿिए ॾींहुं जेको आहे शहर में वॾी कार्रवाई थिए थी, दहशतगर्द तंज़ीमूं सरगर्म आहिनि ऐं उन समूरी सूरत में जॾहिं अहिड़ी का कार्रवाई थिए थी यकीनन अवाम खे थोरी देरि जे लाइ रिलीफ ज़रूरु मिले थो, पर उहो केतिरो पुख़्तो ऐं देरपा हूंदो उन बाबति मुस्तक़बिल ॿुधाए सघे थो। हिते वक़्तु आहे ब्रेक जो, ब्रेक खां पोइ इन इशू ते वधीक ॻाल्हि ॿोल कबी। वेलकम बैक नाज़रीन, ॻाल्हि ॿोल हले पई कराची एयरपोर्ट हमले जी, जंहिंमें CID कामयाबु कार्रवाई करे 4 ख़तरनाक दहशतगर्द गिरफ़्तार कया आहिनि। उन कार्रवाई खां पोइ जेको महरमुल हराम दौरान हमलनि जो ख़दशो हुयो उहो थोरी देरि लाइ घटि थियो आहे। इन समूरी कार्रवाई में जेको मुख्या किरदारु आहे उहो राजा उमर ख़िताब, जेको तमामु घणो एक्सपर्ट आहे इन इनकाउंटर्स जो, गॾोगॾु जेके बि पाबंदी मिलियल जिहादी तंज़ीमूं आहिनि उन्हनि ख़िलाफ़ ही ऑफिसर जेको आहे हमेशह अॻु रहियो आहे, बावजूदि हिन जो त हिन पाण मथां बि केतिरे अटैक्स थिया आहिनि ऐं पाबंदी मिलियल जेके तंज़ीमूं आहिनि अहिड़े ऑफिसरनि खे बि टारगेट कंदियूं आहिनि त जीअं उन्हनि जी राह में रुकावट न बणिजे। राजा उमर ख़िताब साहब असां सां हिन प्रोग्राम में मौजूद आहे। राजा साहब, क्या कहेंगे, एयरपोर्ट पर हमला बड़ा बदनामी का बायस था, दुनिया में बड़ी बदनामी मुल्क की, आप भी काफ़ी अरसे से इनके पीछे थे, आखिरकार किस तरह कामयाबी नसीब हुई? इसमें इस तरह के जब ये ऑपरेशन कंप्लीट हो गया था उसके बाद IG साहब ने एक टीम तश्कील दी थी मेरी क़यादत में कि इस नेटवर्क को तोड़ा जाए, क्योंकि आपको पता है कि 10 के 10 मुल्ज़मान जो थे वो गैर मुल्की थे, वो फौत हो गए थे और उसके बाद उनकी हलाकत के बाद किसी किस्म की कोई हमारे पास लीड नहीं थी। लेकिन क्राइम सीन से हमें कुछ ऐसी चीज़ें छाते मिल गई थी जिस पर हमने खामोशी से काम जारी रखा। तो आप देख रहे हैं कि इंशाल्लाह विदिन 3 मंथ्स हम इसमें कामयाब हुए कि हमने जाके इन मुल्ज़मान का सुराग लगाया। उसके बाद काफ़ी दिन तक इन पर वर्किंग की है। तो गुज़िश्ता रात इनको अरेस्ट किया हमने, जिसमें 4 ही मुल्ज़मान पकड़े गए हैं जो कि पुराने कलदम जहादी तंजीमों से इनका वास्ता भी है। और इसके बाद इन्होंने इंकशाफ किया कि इन्होंने तकरीबन 2.25 करोड़ रुपए जो है वो एक नया समझें कि ट्रेनिंग कैंप कायम हुआ है एक हमारे बॉर्डर के करीब, वहाँ पर इन्होंने भेजा है। उसके अलावा फिर ऐसी एविडेंस मिली है कि इन्होंने बैंक के थ्रू भी वहाँ पैसे तकरीबन 25 लाख के करीब भेजे हैं। अब ये पैसा कहाँ से आ रहा है? ये पैसा लोग इनको फ़ंड की सूरत में दिया, कुछ उन्होंने लैंड ग्रेबिंग किया, कुछ उन्होंने कब्जे किए हैं और उससे जो पैसा जमा होता था उसमें एक मखसूस रेशो इन्होंने रखा था इस काम के लिए। इसके अलावा उन्होंने भारी मिकदार में लाइसेंस बनवाए हैं इंटीरियर सिंध से असले के, और वो उन पर जाकर कराची मार्केट से या मुख्तलिफ मार्केट से वेपन ख़रीदते रहे और वो लाइसेंस फाड़ के फेंक दिए और वेपन जो है सारे वो कैंप्स में भेजे हैं ट्रेनिंग के लिए, जो दहशतगर्द से ट्रेनिंग लेते हैं वहाँ पर।
अच्छा, ये जो 4 गिरफ्तार हुए हैं, इनका क्या कहना है, क्या इंशाफात सामने है? किस लेकिन तरह इनकी इंकशाफात तो ये है ना, जो इतना बड़ा काम करते हैं ना, उनके पीछे पूरा एक नेटवर्क होता है, हर एक की अपनी एक जिम्मेदारी होती है, उसने क्या किरदार अदा करना है। इनकी जिम्मेदारी ये थी कि उन्होंने उनको फंड फराहम किए, उसके अलावा उन्होंने उस फंड से उन्होंने जगह ली यहाँ पर जहाँ पर वो रहे आके। इसके अलावा इन्होंने उनको लाइसेंस पे वेपन लेकर दिए जो बाद में कुछ इस्तेमाल भी हुए कुछ केसेस में। तो इनकी जिम्मेदारी इस तरह की थी, और फिर रैकी जो की गई और फिर शाह फैसल में जो ठहराया गया, वो सारे इनकी जिम्मेदारियाँ थी। अच्छा, ये जो 4 हैं कराची में मुकीम थे, काफ़ी अरसे से सपोर्ट करते रहे, किस तरह का इनका काम था? ये उनको क्या फ़ायदा मिलता था? कराची के ही लोग हैं। देखें, इसमें इस जंग में तो फ़ायदा इस वक्त इनको मोटिवेशन है सारी। फ़ायदा तो इनको ये था कि उसकी आड़ में ये अपना काम भी चला रहे थे, और ये कराची में ही पैदा हुए, कराची में पले बढ़े हैं, और मुख्तलिफ़ कौमियतों से इनका वास्ता है, कोई एक मखसूस कौम नहीं है इनकी, लेकिन कराची के पढ़े लिखे लड़के हैं और यहीं से इनके पैदा हुए, फिर मुख्तलिफ़ जिहादी तंजीमों में रहे, और अब इस हद तक चले गए कि इनका लिंक अलकायदा से बन गया है। अच्छा, एयरपोर्ट के किस तरफ इन्होंने मकान लिया, रेकी किस तरह की, क्या बताएं? देखिए, इस पर हमारी थोड़ी इन्वेस्टिगेशन अभी चल रही है। हम बहुत सी चीज़ें ऐसी हैं जो सिर्फ आपको इशारा दे रहे हैं, उन तक हम आपको डिस्क्लोज करना भी इस वक्त पॉसिबल नहीं है हमारे लिए, क्योंकि इब्तिदाई इन्वेस्टिगेशन है। तो वो जब चीज़ें मज़ीद आगे बढ़ेंगी तो इंशाल्लाह शेयर करेंगे आपसे। अच्छा, ये जो 4 गिरफ्तार हैं, हैबिचुअल क्रिमिनल हैं, कोई CRO है इनका, या सब पहली बार? हाँ, इसमें इस तरह है कि इसमें 2 लोग जो हैं वो तो, बल्कि 3 लोग जो हैं वो पहले बंद हो चुके हैं, एक के सिवा। जो बंद हुए हैं वो काफ़ी हाई प्रोफाइल केसेस में बंद हुए हैं, और 7-7 8-8 साल एक शख्स जो है वो जेल में रह के भी आया है, और उसको काफ़ी लंबी सज़ा हुई थी, लेकिन वो सज़ा पूरी करके बाहर आया, उसके बाद दोबारा इसी में नेटवर्क में जुड़ गया वो। अच्छा राजा साहब, इस एयरपोर्ट हमले के अलावा भी ये दीगर जो हमारे पास दहशतगर्दी वाक़या सामने है, उसमें मुलविस रहे? देखें, जिस तरह मैं आपको बता रहा हूँ कि बहुत बड़ा एक सिस्टम है, एक बहुत बड़ा ग्रुप है, जिसमें इनके ताने बाने जो हैं वो CV पे जो ब्लास्ट हुआ है, उसके अलावा फिर बल्दिया स्कूल के पास जो खुदकश 5 मारे गए थे वो हो गया। इस तरह ये रमी क्लब कराची में इसमें धमाका हुआ था। कोयटा एयरपोर्ट के साथ भी इनके ताने बाने मिलते हैं, क्योंकि पूरा एक सीरीज़ है जिसमें ये लोग, इनके कुछ साथी जो हमारे पास अनर्थ हुए हैं वो इसमें इन्वॉल्व रहे हैं। अच्छा, क्या कहेंगे, मुहर्रम हराम का महीना है, अशरा आने वाला है, इस किस्म की कार्रवाई से कुछ रिलीफ पहुँचेगा? देखिए, हमेशा हमारी तो यही कोशिश होती है कि कोई भी काम ऐसा करें जिससे मुहर्रम, रबीउल अव्वल या इस तरह के जो भी हमारे मजहबी दिन हैं, त्यौहार हैं, वो खैर खैरियत से पाए तकमील तक पहुँचे। तो हम समझते हैं कि इससे काफ़ी फ़र्क पड़ेगा, क्योंकि उनको दहशतगर्दों को भी अंदाज़ा होगा कि एजेंसीज और पुलिस और ये जो बाकी इदारे हैं वो एक्टिव हैं, वो अपना बड़ा अच्छा रोल प्ले कर रहे हैं। तो यकीनी तौर पर इंशाल्लाह मुहर्रम में हम कोशिश करेंगे पूरी कि किसी किस्म को हादसा पेश ना आए। थोड़ा सा बात की जाए रिकवरी की, तो इतनी बड़ी मिकदार में आपने जदीद वेपन बरामद किए हैं, गोलियाँ हैं, पुलिस की वर्दियाँ भी मिली हैं, कैप भी मिली, क्या कहेंगे? देखिए, ये एक बड़ी बदकिस्मती की बात है कि हमारा यूनिफॉर्म पुलिस का और ये PCAPs वगैरह हैं, ये आम दुकानों से मिल जाती हैं। तो टेररिस्ट जो है वो, ये पहली बार नहीं हुआ, कई बार ऐसे पहले भी हुआ है कि पुलिस के यूनिफॉर्म मिलते हैं, और किसी वक्त खुदा न खास्ता कोई ऐसा हादसा हो सकता है जिसमें टेररिस्ट जो है पुलिस की यूनिफॉर्म या किसी और लॉ इन्फोर्समेंट एजेंसी की यूनिफॉर्म पहन के कोई कार्रवाई कर सकते हैं। तो इनके बाद ये यूनिफॉर्म था, अभी इन्होंने इस्तेमाल नहीं किया था, लेकिन खदशा था कि कहीं इस्तेमाल कर सकते थे। ये वेपन के बारे में क्या, कहाँ इस्तेमाल होना था ये? देखिए, वेपन तो इनको यकीनन आपको पता ना, किसी जिस तरह एयरपोर्ट में उनको आपको पता होगा कि वहाँ तकरीबन 10 SMG के करीब 8 या 10 के करीब SMG थी, 550 राउंड जिंदा मिला वहाँ से, ग्रेनेड्स मिले, बहुत मुख्तलिफ चीज़ें मिली वहाँ से। तो किसी भी कार्रवाई में जैसे ऊपर से इनको इंस्ट्रक्शंस मिलती हैं, एक ग्रुप होता है जो रैकी करता है, एक ग्रुप जो है ये सारे अरेंजमेंट करता है, एक वो है जो फंड प्रोवाइड करता है, एक वो है जो मास्टरमाइंड है, जो बैठ के देखते हैं कि किस कार्रवाई को कब और कैसे करना है और उससे क्या इंपैक्ट आएगा इंटरनेशनली। तो हर एक का अपना अपना काम है। तो जिस काम के लिए ये रखा था, हो सकता है कि जब वो उसकी प्लानिंग मुकम्मल कर लेते तो उस वक्त इसको इस्तेमाल भी करते हैं। अच्छा, इस मुहर्रम के बारे में क्या कहेंगे कि ख़तरा मौजूद है? देखिए, हर मुहर्रम पे ख़तरा तो मौजूद रहते हैं, और पिछले दौरों की तरह इस तरह भी है। कराची में अल्लाह का शुक्र है 2009 से पहले या उसके बाद मुहर्रम के जो ख़ास दिन है 1 से 10 तक, इसमें कोई ख़ास वाक़यात नहीं हुए। लेकिन इस वक्त थोड़ा सा मुझे जो थ्रेट लग रहा है वो मुमकिन तौर पर, खुदा ना करे ऐसा हो कि IDs के ज़रिए ब्लास्ट हो सकता है, रिमोट कंट्रोल या मोबाइल फ़ोन डिवाइस के ज़रिए, मोबाइल के ज़रिए मुमकिन तौर पर कोई ब्लास्ट की चांसेस हो सकते हैं। लास्ट क्वेश्चन, तो आपने काउंटर स्ट्रेटजी भी तय की है? यकीनी तौर पर काउंटर स्ट्रेटजी यही होती है कि जो ग्राउंड पे फोर्सेस होती हैं वो अलर्ट होती हैं, वो 24 घंटे ड्यूटीज़ करती हैं। हम जो है वो इंटेलिजेंस नेटवर्क के ज़रिए मुल्ज़मान का, उन दहशतगर्दों का सुराग लगाते हैं। और होता यह है कि जिस वक्त टेररिस्ट एक्टिव होता है ना, तो उसी वक्त वो पकड़ा जाता है। जिससे वो डॉर्मेंट में चला जाता है या खामोश हो जाता है, तो उस वक्त उसकी एक्टिविटीज़ नहीं मिलती, तो हमारे पास भी लीड नहीं होती। तो हमारे पास काफ़ी अच्छी लीड्स हैं, क्योंकि जिनके उनके मूवमेंट देखते हैं तो हमारे पास भी रास्ते खुल जाते हैं उनको पकड़ने के लिए। थैंक यू। नाइना मां ॻाल्हि ॿोल ॿुधी SSP CID राजा उमर ख़िताब जी, जंहिंजो इहो चवणो त तमामु घणी महिनत खां पोइ इहे दहशतगर्द गिरफ़्तार थिया आहिनि, ऐं इहो जेको हथियार हथायो आहे इहो मुमकिन तौर ते कंहिं वॾी कार्रवाई में इस्तेमालु थियणो हुयो। न सिर्फ़ु एतिरो, पर पुलिस जेके कैप्स आहिनि ऐं वर्दियूं आहिनि उहे बि दहशतगर्दनि वटां हथायूं आहिनि, ऐं
इहो ग्रुप गिरफ़्तार थियणु यकीनन गैर मामूली ॻाल्हि आहे, छाकाणि त मुहर्रम हराम जे महीने में हमेशह आपघाती हमलनि जो ऐं ख़ुदकुश हमलनि समेत जेके टाइम डिवाइस बम आहिनि उन्हनि जो हमलो बि हमेशह मौजूदु रहे थो। प्रोग्राम में मजमूई तौर ते ॻाल्हि कईसूं त जेके वॾियूं कार्रवायूं आहिनि ऐं ही मेजर क्राइम आहे, मेजर क्राइम एक्टिविटी आहे, हाई प्रोफाइल केस आहे, उन में एॾी वॾी कार्रवाई थी आहे ऐं कोशिश इहा ई हुई त जेके बि इंकशाफ दहशतगर्दनि पारां गिरफ़्तारी खां पोइ कया विया आहिनि उहे नाज़रीन ताईं पहुचाइजनि, छाकाणि त प्रिकॉशन्स बि जेको आहे हिन प्रोग्राम वसीले असां आवाम ताईं व्यूअर्स ताईं पहुचाईंदा आहियूं त का बि अहिड़ी मशकूक शइ का अणवणंदड़ वाक़िए जो सबबु बणिजे उन खां अॻु उन बाबति जेको आहे पुलिस रेंजर्स ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खे आगाह कजे। ऐं हीअ जेका कार्रवाई थी आहे इहा बि छिरकाईंदड़ आहे त हीअ जेके 4 ॼणा गिरफ़्तार थिया आहिनि इहे फिज़िकली त कंहिं अटैक में सिधी तरह मुलविस न आहिनि रहिया, पर इहे फैसिलिटेटर ज़रूरु रहिया आहिनि, सहूलियतकार ज़रूरु रहिया आहिनि त जेके बि उज़्बेक हिते आया उन्हनि खे बिल्कुलु हिकिड़े हिकमत अमली ऐं मनसूबाबंदी तहत एयरपोर्ट जे जस्ट अपोज़िट यानी रोड क्रॉस करण सां ई शाह फैसल कॉलोनी आहे उते हिननि घर वरितो, उते उन्हनि खे पनाह ॾिनी ऐं उतां ई जेको आहे डेली उहे मुख़्तलिफ़ जेको आहे तरीक़नि सां एयरपोर्ट ते वेंदा रहिया। हफ़्तो पहिरियां रेकी शुरू कई वई, जंहिंखां पोइ हिन ते अमल कयो वियो ऐं हीउ शाह फैसल कॉलोनी जो उहो इलाइक़ो आहे जिते अॻु बि दहशतगर्दनि पंहिंजी हिन खे आमाजगाह बणायो, महफ़ूज़ हंधु बणायो, छाकाणि त जेको मेहरान बेस ते हमलो थियो उन जा बि जेके पहिरां शाह फैसल कॉलोनी हिकिड़े घर न विया ऐं हिन कार्रवाई में बि साॻियो इलाइक़ो इस्तेमालु थियो आहे, छाकाणि त जेके बि वाइटल इंस्टॉलेशन्स आहिनि, जेके बि तमामु सेंसिटिव इंस्टॉलेशन्स आहिनि, कोशिशि दहशतगर्दनि जी उहा हुजे थी त उन्हनि खे डिस्ट्रॉय कजे, तबाह कजे। ऐं असांजे जेके एजेंसियूं आहिनि, कानून लागू कंदड़ इदारा आहिनि, उन्हनि जी इहा कोशिशि आहे त उहे इन सभिनी खे काउंटर स्ट्रेटजी ज़रिए डिफ्यूज़ कनि, नाकाम कनि त जीअं शहर ख़तरे खां महफ़ूज़ हुजे। ऐं हिन वक़्तु कोशिशि इहा आहे कानून लागू कंदड़ इदारनि जी त फौरी तौर ते एक्टिवली जेको आहे रोल प्ले करे इन्हनि समूरनि मनसूबनि खे नाकाम बणाए मुहर्रम हराम खे हिन महीने खे आशूरे खे फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम कजे त जीअं अवाम महफ़ूज़ रहे। हिन प्रोग्राम में पंहिंजे मेज़बान मुश्ताक सरकी खे ॾींदा इजाज़त, मिलंदासूं के अॻे प्रोग्राम में के नए हाई प्रोफाइल केस सां गॾु ऐं ॻाल्हि कबी नए ॾोह जी। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।